बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम या मांखे भली कार चवां थो। नाज़रीन, नेचुरल जेको कुदरती मौसम आहे उहो बि इंतहाई ख़ुशगवार बणियल आहे। बरसाति जेका आहे उहा हले पई। चौमासे जो ॿियो स्पेल बि अॼु राति खां कराची में दाख़िल थींदो। पर इन सां गॾु असां ॾिठो आहे त अॼु जो जेको सियासी मौसम आहे ऐं मुआशी मौसम उन में बि काफ़ी तेज़ी असांखे ॾिसण में अचे पई। सियासी मौसम जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त सुप्रीम कोर्ट जे गुज़िरियल ॾींहुं सुओ मोटो जेको वरितो वियो हो डेप्यूटी स्पीकर कासिम सूरी जे इन्हनि एक्शन्स ख़िलाफ़ु उन जो तफ़सीली फ़ैसिलो जारी थियो। उन खां पोइ हुकूमती ऐं अपोज़िशन धुर मतिलबु PTI विच में ॼण ईअं ॾिठो पियो वञे त बयानबाज़ी जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। हुकूमती धुर जेका आहे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे सुठो सवण करार ॾिए पई ऐं चवे पई त इन सां सुप्रीम कोर्ट जी अलमदारी जेका आहे उहा अमलदारी ज़ाहिर थी आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो बोलबाला थियो आहे। सुप्रीम कोर्ट आइन तहत फ़ैसिलो ॾिनो आहे। ॿिए पासे PTI इन फ़ैसिले खे बि ईअं पई चवे त सुप्रीम कोर्ट जेका आहे उहो हक़ीक़तूं ऐं सबूत न ॾिठा आहिनि ऐं तकड़ में फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। मुआशी सूरत हाल जी मुआशी मौसम जी ॻाल्हि कयूं त IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल जो मुआहिदो थी वियो आहे ऐं बाक़ी हिकिड़ो स्टेप वञी बचियो आहे। उहो फाइनल थियण खां पोइ $1 अरब 17 करोड़ जी किस्त जेका आहे 7हीं ऐं 8हीं किस्त कर्ज़ जी उहा पाकिस्तान खे मिली वेंदी, जंहिंखां पोइ मुआशी इस्तेहकाम असांखे ईंदे नज़र ईंदो। ऐं पैनलिस्ट खां इहो बि सवाल कंदासीं त छा इहो कर्ज़ु मिलण खां पोइ असां श्रीलंका बणिजण खां बची वेंदासीं? श्रीलंका में जेको मुआशी अदम इस्तेहकाम आयो, जेका तबाही आई, हाणे पाकिस्तान इन तबाही खां ॾेवालपणे खां बची वेंदो, निकिरी वेंदो? जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदो हलां। सीनियर तजिया निगार आहिनि, सिफ़ारतकार रही चुका आहिनि, आलमी मामलनि ते अंदरूनी मामला जेके आहिनि उन्हनि ते तमामु गहरी नज़र रखंदड़ डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमर साहब सीनियर तजिया निगार, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब वेलकम। ऐं अव्हां खां स्टार्ट वठूं था। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो साम्हूं आयो जंहिंमें सुप्रीम कोर्ट बि क्लियरली चयो त परॾेही ख़त जो मुकमल मतन जेको आहे उहो असांखे न ॾेखारियो वियो। साइफ़र जेको इमरान ख़ान जंहिंजो ज़िक्र कयो हुयो, चयो वियो त कुझु हिसो दलील तौरु ॾेखारियो वियो पर असां दलीलनि ते मुतमइन न आहियूं थींदा, असांखे सबूत खपनि। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो त कंहिं बि परॾेही साज़िश कई त उहो असांखे न ॿुधायो वियो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ राणा सनावला जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुन चयो त वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरीअ खां पोइ हाणे असां इमरान ख़ान जेको अॻूणो वज़ीर आज़म आहे ऐं डेप्यूटी स्पीकर अॻूणो कासिम सूरी ख़िलाफ़ु आर्टिकल 6 तहत कार्रवाई कंदासीं। केॾांहुं वेंदे ॾिसो पिया हालात? छा एतिरो आसान हूंदो इमरान ख़ान खे गिरफ़्तार करणु? न, जेको हालात जंहिं साइड ते वञनि था पिया त ॿियो सवाल इहो उथे थो पियो त छा को रस्तो बचियो आहे त गिरफ़्तार न कनि? छो जे इमरान ख़ान जंहिं हिसाब सां पंहिंजा बयानात ॾिए थो पियो, जंहिं लिहाज़ सां पब्लिक मूवमेंट खे ऐं उन्हनि जे जज़्बात खे ऐं उन्हनि जे मामले खे स्ट्रीट फाइट जे तरफ़ां खणी थो वञे ऐं ख़ासि तौर ते जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि सां हेड डाउन जेको थी वियो आहे त उन में को डिसीशन मेकर वटि को मां सम्झां थो रस्तो बचियो बि न आहे। मां तव्हांजे प्रोग्राम में चवंदो आयो आहियां त हीअ जस्ट हफ़्तनि जी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान खे हिन खे सौगो करणो पवंदो। ऐं हाणे नज़र थो अचे त हफ़्तनि जी बि न, हाणे नज़र थो अचे त कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, हफ़्ता ॿ या कुझु ॾींहं ईअं लॻी था सघनि त जंहिंमें इहे जेको रुख उन साइड ते नज़र थो अचे। टेक्निकल मामला हाणे वधीक हुकूमत जा ऐं एस्टेब्लिशमेंट जा हथ मज़बूत था थियनि, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जी अॼोकी जेका डिसीशन आई आहे उन खां बाद। तव्हांजे प्रोग्रामनि में असांजे तक़रीबन सभई पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि पंहिंजा कमेंट ॾिना हुआ इन परॾेही जेको ख़त आयो हो उन जे लिहाज़ सां US जो। ऐं असां पंहिंजा पंहिंजा कमेंट असांखे सभिनीनि में इहो ई हो आहे, मां पंहिंजा कमेंट बि ॾिना हुआ। उन्हनि ॿुधायो त इहे खोड़ सारा टेलीग्राम केबल जेके चवंदा आहियूं इहे असां मोकिलींदा रहिया आहियूं ऐं इन जी वैल्यू एतिरी नाहे ऐं इन जी जेका इन में वर्डिंग्स आहिनि उहे हमेशह डिप्लोमेटिक हूंदियूं आहिनि। त उन में असां उन बि चऊं पिया त इन खे इशू न ठाहिणु खपे। इन में महसूसु नथो थिए पियो, असां साबित नथा करे सघूं त असांजे ख़िलाफ़ का मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश थी आहे, प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ माना मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश थी आहे। त हू असांखे उहे इशारा असां पंहिंजे तरफ़ां तक़रीर जे लिहाज़ सां त ठीकु आहे, पर ख़त जे कंटेंट खे ॾिसी ऐं उन में जे इंटरप्रिटेशन कयूं जेके बि असां वटि इन वक़्त ताईं कंटेंट पहुता आहिनि त उन में ईअं महसूसु नथो थिए पियो त हीउ हिकिड़ो तमामु स्ट्रॉन्ग पॉइंट अची वियो आहे सुप्रीम कोर्ट जो डिसीशन हुकूमत वटि
ऐं हुकूमत उन डिसीशन जे तहत जीअं राणा सनावला तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई, जीअं ॿिया अॻवान सियासी अॻवान चवनि था पिया त असां केस दाख़िल कंदासीं, ऐं सुभाणे जेका कैबिनेट मीटिंग थिए थी पई महसूस थिए थो पियो त उते ज़रूर इहे डिस्कस कंदा। मूंखे ख़बर नाहे त आर्टिकल 6 जी अप्रूवल कैबिनेट ईंदी, छो जो बिना कैबिनेट जे अप्रूवल ऐं बिना मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर जे इनिशिएशन के इहो केस रजिस्टर नथो थी सघे एज़ पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान। त उन लिहाज़ सां सुभाणे ॾिसूं हू छा था कनि, पर जेको मूंखे रुख नज़र थो अचे ऐं मूड इमरान ख़ान जो रिएक्शन जो नज़र थो अचे, उन लिहाज़ सां तव्हां वारे सुवाल जो जस्ट हिकिड़े जुमिले में जवाबु त महसूसु थिए थो पियो त हाणे तक़रीबन ॻाल्हि आई बीठी आहे, नंबर 1। नंबर 2, ॾिसणो इहो आहे त इहो फ़ैसिलो जेको आहे उन में हुकुम जा मज़बूत हथ इन करे थियनि था पिया त सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशन जो हवालो ॾिनो आहे त आर्टिकल 69 जंहिंमें प्रोसीडिंग नॉट टू बी कॉल्ड इन क्वेश्चन जो आहे, प्रोवाइडेड त उन ते असेंबली में बहस थी हुजे। हिते सुप्रीम कोर्ट एंड राइटली सो सुप्रीम कोर्ट चवे थी पई त यूनिलैटरल अनाउंसमेंट आहे, यूनिलैटरल डिसीजन आहे, प्रोसीडिंग खे प्रोटेक्शन आहे, डिसीजन खे प्रोटेक्शन आहे। माने तमामु हिकिड़ो बारीक नुक़्तो आहे, कानूनी तौर ते मूंखे मज़ो आयो पढ़ण में त सुप्रीम कोर्ट जेको आहे उन इहो नुक़्तो उथारे ऐं उन ते उन्हनि चयो आहे इन करे उनखे इप्सो फैक्टो बिल्कुलु ई उनखे सेटिसाइड करे छॾियो, जेको रूलिंग हुई। न सिर्फ़ु हिते सुप्रीम कोर्ट बीठी, सुप्रीम कोर्ट उन खां बाद पंहिंजी जजमेंट में उन चयो आहे त इन जे करे जेको इहो मामिलो थियो उन जे करे ॿिया रस्ता जेके खुली विया ऐं उन में चेन ऑफ इवेंट्स थिया जंहिंमें पीएम खे अवॉइड करण जो मौक़ो मिली वियो, नो ट्रस्ट जेको कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे। हिते थी अचे हाणे ॻाल्हि राणा सनावला जी। राणा सनावला जेको चवे थो पियो आर्टिकल 6 उहो इन हिसाब सां थो चवे, आर्टिकल 6 पहिरियां जेको आहे उहे जेके सियासी बयान हुया, हाणे इन वक़्तु इन्हनि वटि काफ़ी इहे। ॿियो ॿी ॻाल्हि जेका आहे नैरेटिव इमरान ख़ान जो मतिलबु इहो थियो जेको नैरेटिव उहो शुरूआत खां वठी ऐं सुप्रीम कोर्ट चवे थी पई त इहो नैरेटिव बिल्ड कयो वियो टू स्टॉप नो कॉन्फिडेंस मूवमेंट। त हीअ हाणे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इंडोर्स थी वञनि लीगली, त इन करे मां सम्झां थो पियो त अॻिते वञी इन जो कन्फ्रंटेशनल मूड इमरान ख़ान जो आहे। हुकूमत केसीं ताईं उनखे क़ाबू करे थी सघे, केसीं ताईं उनजा बि ज़ाहिर वोटर सपोर्टर आहिनि न, उनजा बि जेके जज़्बाती वोटर सपोर्टर आहिनि उन्हनि खे हुकूमत कीअं हैंडल थी करे। मां ज़ाती तौर ते आर्टिकल 6 लॻाइण जे ख़िलाफ़ आहियां, छो जो इहो रवायत थी पई त इहो रवायत को बीहंदी न। सुभाणे असां ॿिया जेके हुकूमती धुरियूं जेके जंहिं उहे अपोज़िशन में हूंदियूं त उन ते बि लॻण शुरू थी पवंदा। पर इन में छो सुप्रीम कोर्ट जी हिते स्ट्रेंथ अची वई आहे, उन जे करे यू कैन नॉट रूल आउट द पॉसिबिलिटी त सुभाणे मतां इन जी का इजाज़त ॾेई छॾनि ऐं इन जो जेको मुल्क ते असरु पवंदो, ज़ाहिर आहे को इन में को मुल्क ते को चङो असरु त न पवंदो, इन ते कन्फ्रंटेशन थींदी, सियासी माहौल जेको आहे उहो गर्मा गर्म थी पवंदो, त उन में यू विल फाइंड सम डिफिकल्टीज़। जी ठीकु आहे जमील अहमद ख़ान साहब। नसीम महमूद साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। अमान अचा पियो सर, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ अॼु सियासी जेको मौसम आहे उन में असांखे तेज़ी नज़र अचे पई, मुआशी जेको मौसम आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। राणा सनावला जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उन काफ़ी सारा नुक़्ता उथारिया। राणा सनावला चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मां इहो वाज़े थी वियो आहे त सदर, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे त इम्पीचमेंट आहे, पर सदर, वज़ीर आज़म उन वक़्त जे इमरान ख़ान ऐं उन वक़्त जे डेप्यूटी स्पीकर आइन जी भञकड़ी कई ऐं आइन जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ु आर्टिकल 6 लागू थींदो। सुभाणे वफ़ाक़ी काबीनामा मंज़ूरी वठंदासीं, उन खां पोइ मां इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु आहियां। अव्हांखे सूरत हाल केॾांहुं वेंदे नज़र अचे पई सर? सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे जी इन फिक्शन खे एक्सपोज़ करे छॾियो लीगली। जी जेको फिक्शन साधन माण्हुनि जे दिमाग़नि में इंजेक्ट कंदो थो वञे ख़ान साहब ॾींहं राति। अॼु बि हींअर डीजी ख़ान में तकरीर करे पियो जी, पर उहो पंहिंजो साॻिया किसा साॻियूं कहाणियूं, अमेरिका साज़िश कई, फलाण कयो। हाणे हुन वटि छो त कारकर्दगी त आहे कान ॿुधाइण लाइ, हुन सां हिकिड़ो वॾो सीरियस प्रॉब्लम त हुन जे क्रेडिट ते कुझु कोन्हे जेको ॿुधाए जी। पोइ तंहिंजे करे हुन वटि हिकिड़ो ई तरीक़ो आहे त सभिनी खे घटि वधि ॻाल्हाए। अॼु इलेक्शन कमिश्नर जो अधु नालो खणी जंहिं लहजे में मुखातिब पियो थियो, जीअं स्ट्रीट बॉइज़ पाण में विढ़ंदा आहिनि ऐं ॻाल्हाईंदा आहिनि, लिटरली मूंखे त अफ़सोस पियो थियो
त हिकिड़ो प्राइम मिनिस्टर या ॿोली ॻाल्हाए पर हुन जो कल्चर पहिरें ॾींहं खां रखियो आहे, ईअं ई ॻाल्हाईंदो आहे। ऐं उनजे करे हुनजा जेके पोइ लॻनि था हुनजी सोशल मीडिया ते जेका फॉलोइंग आहे माण्हुनि जी, तव्हां हुनजी ज़बान ॾिसो ऐं का त टेरिबली फिल्थी लैंग्वेज था लिखनि। मां त हैरान आहियां जी त हिन पूरे जनरेशन खे डिट्रैक्ट पियो करे, हिकिड़ो वॾो डैमेज पियो करे पाकिस्तान जे माण्हुनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे हिन स्टेज ते हिन लाइ वॾी ब्लेसिंग थींदी जेकर राना सनाउल्लाह हिन खे गिरफ़्तार करे, हिन जी अलाह ॿुधी। मां सम्झां थो हा लीगल ग्राउंड त हाणे स्ट्रांग थी वियो आहे, पर हिन खे एतिरी पग ॿधाइण जी ऐं लीडर करण जी ज़रूरत ई कान्हे। ही डिफ्यूज़ थियण वारो आहे। तव्हां ॾिसंदा ईंदड़ ॾींहंनि में जेके ही चूंडूं थियनि पियूं, ज़मीनी चूंडियूं, जी उन में तव्हां ॾिसजो मेजॉरिटी सीटूं हुननि जे हथनि मां वञनि पियूं, साफ़ नज़र पियो अचे। जी अॻियां लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स ईंदी, उन में बि तव्हां हिन जो हशियत ॾिसंदा, ख़ैर सां ॾाढो ख़राब थींदे नज़र थो अचे। केपी में जिते संदसि हुकूमत हुई उते गीतूं ॾेई खटियो आहे, तव्हांखे यादि हूंदो, बिल्कुलु सिटिंग गवर्नमेंट आहे। जी ऐं हींअर वेठो चए कराची में पानी खड़ा हो गया, ज्यादा पानी आता है, बारिश होता है, सवाबी में पानी बीठा हुनजी ॻाल्हि कोन थो। तो टोटल हाणे हुन वटि सवाइ ॿियनि खे गारियूं ॾियण जे ख़ान साहब वटि तकरीर में कंटेंट बि कोन्हे पियो। जी तव्हां हींअर जेकर चाहियो त मां ईंदड़ 25 खां 50 तकरीरुनि जो स्क्रिप्ट ॿुधाए सघां थो, ख़ान साहब छा ॻाल्हाए। जुमिला 8 आहिनि, वोकेबुलरी जा लफ़्ज़ बि 50। बिल्कुलु ठीकु। He has no content, he has no substance. पॉलिटिकली बि सब्सटेंस लूज़ पियो करे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त ही जेका नंढी चूंड थिए थी ऐं मथां जेका मकानी चूंडूं थींदियूं, इन खां पोइ ही प्रैक्टिकली पॉलिटिकली नॉन एंटिटी थींदी। ही अॻे ई मार्च करण जे नाले ते माण्हू मोबिलाइज़ न करे सघियो, लॉन्ग मार्च जी ॿी क़िस्त न अची सघी। ही त इलेक्शन कैंपेन त हिन लाइ ब्लेसिंग आहे त हिनखे स्टेज मिली वई आहे हिते हुते तकरीरूं करण जी। इहा न हुजे त ही छा वेही करे पंहिंजी ॻाल्हि में सॼो ॾींहुं, केतिरा वफ़द हिन सां हाणे मिलण ईंदा ॿुधायो। जी सो मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे जमीन साहब ठीकु करे त पॉलिटिकली रिवायत सुठी न हूंदी त बग़ावत जो केस दाख़िल थिए, छो त हिकु भेरो तव्हां कानूनी तौरु आइनी तौरु जाइज़ केस दाख़िल कंदो त पोइ जीअं नार्कोटिक्स जा केस आहिनि न, त तव्हांजे पुठियां राना सनाउल्लाह जे कीअं 10 किलो चरस हीरोइन हणी छॾियनि, जी त हिन मुल्क में त माण्हुनि खे फायूं ॾियण जी रिवायत आहे कूड़नि केसनि ते। तंहिंजे करे हिन गवर्नमेंट खे घुर्जे हिन खे अॻियां पंहिंजो फ्यूचर बि ॾिसणो आहे। हुननि हिकिड़े डीप क्राइसिस खे मैनेज कयो आहे, बराबरि हुननि खे असां सभु गॾिपद ॻाल्हायूं था। इंटरनेशनल कमोडिटी प्राइसिस जिते वञी पहुतियूं आहिनि त उते हींअर ख़ान साहब बि हुजे त हिन खां सवाइ ॿियो कुझु करण जो चारो न हुजे सा, पर हाणे जी न आहे हुकूमत में त हुकूमत खां ॿाहिरि वेही हवाला करण ॾाढा सवला हूंदा आहिनि। नवाज़ शरीफ़ वारा बि कंदा कुझु मौक़नि ते, मूंखे यादि आहे। सो हिननि खे घुर्जे त ही क्राइसिस मैनेजमेंट जो फेज़ जल्द खां जल्द उकलाइनि ऐं उन खां पोइ जीअं इंटरनेशनल मार्केट में प्राइसिस हेठि थियनि, बेनिफिट अवाम खे ट्रांसफर कनि, थोरो प्राइस कंट्रोल कनि। जेका वाहिद शइ हिननि खे हेठि करे सघे थो प्राइस कंट्रोल आहे। उन खां पोइ ही पंहिंजे इकोनॉमिक स्टेबिलिटी जे प्रोसेस में वञनि ऐं उन ते को अॻियो साल ॾेढ मेयरेबल कमु कनि, अहिड़ो कमु कनि जो रफ़ीक साहब जहिड़ा जेके इकोनॉमिस्ट आहिनि उहे चई सघनि था हा ही लॉन्ग टर्म इकोनॉमिक स्टेबिलिटी ॾांहुं खणी वेंदो ही स्टेप। जी पोइ जॾहिं इन इलेक्शन में वेंदा तेसि ताईं तव्हां ॾिसंदा ख़ान साहब जो नैरेटिव हवा में उॾामी चुको हूंदो, पब्लिक फॉलोइंग हूअं ई इहा नाले मातर आहे, किथां किथां माण्हू कीअं कठा थियनि था सभिनि खे ख़बर आहे। जेके चंद माण्हू बचा आहिनि इहे अॻियां कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांखे घणा नज़र न ईंदा, हींअर बि घणा नज़र नथा अचनि सवाइ ॿ चारि माण्हुनि जे। ठीकु पोइ आहे हिनखे जी गिरफ़्तार करे हीरो करण जो मुंहिंजे पॉलिटिकल एरर थींदो न करणु। ठीकु आहे। नसीर साहब मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे हरू भरू उनखे हीरो बणाइण जी कोशिशि न थिए त बहितरु आहे। रफ़ीक चांडियो साहब अव्हांखे बि वेलकम चवां पियो प्रोग्राम में। अव्हां न अचूं था सर, नसीब साहब इमरान ख़ान जी तक़रीरुनि जो बि हवालो ॾिनो त इन हवाले सां अॼु सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि बयानु ॾिनो जंहिंजो चवणो त इमरान ख़ान 3.5 सालनि में पंहिंजी तक़रीर न बदिलाए सघियो त मुल्क जी तक़दीर कीअं बदिलाईंदो। अव्हां छा कमेंट कंदव हाणे जेका मूवमेंट हले पई, सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास बि थियणो आहे, इम्कान इहो आहे त इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण जे हवाले सां या आर्टिकल 6 लागू करण जी मंज़ूरी वरिती वञे। जी जी महताब ॻाल्हि इहा आहे त टे जेके कंज़ेक्टिव वाक़िया थिया आहिनि लाॻीतो, उन्हनि करे हुकूमत जी जेका तमामु ख़राबु पोज़ीशन हुई हींअर ताईं उहा यकायक तब्दील थी वई आहे। हिकिड़ो पेट्रोल जी क़ीमतुनि जो हेठि लहणु जेके लाॻीतो अञा ताईं ख़बरूं अचनि थियूं त लही रहियूं आहिनि। नंबर 2 ते IMF जी जेका डील आहे उहा थी वई आहे। टी जेका ॻाल्हि आहे अॼोकी कोर्ट जो केस आहे,
जी इन्हनि टिनि शयुनि जे अचण जे करे जेका हुकूमत जी पोज़ीशन हूअं ॾाढी ऑकवर्ड थी रही हुई उहा हाणे यकायक बहितर थी वई आहे। ऐं होॾां इमरान ख़ान जी जेका सूरत हाल ॾिसी रहिया आहियूं असां, जेको फवाद चौधरी जी ॻाल्हायो आहे उहो सिधो संओं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे ऐं कोर्ट जे हवाले सां उनखे मतिलबु आहे त कोर्ट मुंहिंजे ख़्याल आहे त को न को डिसीजन वठंदी उनजे ख़िलाफ़ु। छो त जेको हुन अॼु कोर्ट जी जेका तौहीन कई आहे, जेको उन्हनि जे फ़ैसिले जे कंटेंट ते न पर उन्हनि जे फ़ैसिले जी इंटेंशन ते ॻाल्हायो वियो आहे, जी इहो कोर्ट जो हक़ु आहे त कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो करे थी रिगार्डलेस त असां फ़ैसिले खे सही था सम्झूं ग़लति था सम्झूं। पर मां सम्झां थो त फवाद चौधरी अॼु हुननि ते ॻाल्हायो आहे। हाणे मसइलो इहो आहे त इहा ॻाल्हि ना सम्झ में अचे थी त फ़ैसिला कहिड़े क़िस्म जा ॿिया थियणा आहिनि। रहियो सुवाल जेसिताईं आर्टिकल 6 जो त डॉक्टर जमील साहब ऐं पंहिंजो नसीर साहब मुंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि सां मां अदब सां थोरो इख़्तिलाफ़ु रखण जी गुंजाइश थो कयां। आर्टिकल 6 अॼु ताईं जेको लागू थियो आहे, मुशरफ ते जेको थियो उहो माना जहिड़ो थियो न थियो। अॼु ताईं आइन जी जेका भनकड़ी आहे पाकिस्तान में, उन थियण जो हिकिड़ो वॾे वॾो सबबु इहो आहे त आर्टिकल 6 हिकिड़ो फज़ूल क़िस्म जो आर्टिकल सम्झो वेंदो आहे, जो कॾहिं लागू थी नथो सघे ऐं थियो न आहे। मां सम्झां थो त इन जो लागू थियणु एतिरो ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां इनखे लागू नथा कयो त तव्हांजी डेमोक्रेसी, मतिलबु तव्हां अंदाज़ो लॻायो, तव्हां इवेंट्स खे यादि कयो, जेके इवेंट्स आहिनि उहे ईअं हुया त जेका आहे सा पार्लियामेंट में वोट ऑफ नो कॉन्फिडेंस थिए थी, असां करणु नथा ॾियूं। बाबा ही पार्लियामेंट में अपोज़िशन ॻाल्हाईंदी, अपोज़िशन ॻाल्हाए नथी सघे। बाबा ही जेके बि कानूनी ऐं आइनी मसइला हुया उन्हनि सभिनी खे जेका आहे सा लत ॾेई करे उनखे टोड़ियो मरोड़ियो वियो, उन्हनि खे उन रस्ता रोक कई वई। इवन पंजाब असेंबली में जेको थियो इहो असां पंहिंजे तारीख़ में कोन ॾिठो आहे त कीअं थियो आहे। जेकॾहिं अञा बि आर्टिकल 6 नथो लागू थिए त पोइ महिरबानी करे आर्टिकल 6 खे कढी छॾनि। माण्हू दंदनाईंदा वरितनि, माण्हू आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि। मतिलबु तव्हां जेकॾहिं को कुतो मरे थो त उनजो केस दाख़िल थी सघे थो पियो, पर आइन जी भनकड़ी ते को केस दाख़िल न थिए, इन डप मां त किथे इहो सुभाणे ग़लति इस्तेमालु न थिए। मां बिल्कुलु इन ॻाल्हि सां एग्री आहियां त इहो थी सघे थो पियो, त इन जो ग़लति इस्तेमालु थी सघे थो पियो। वरी असां वटि मार्शलूं ईंदियूं आहिनि, वरी असां वटि जेके आहिनि से अनडेमोक्रेटिक हुकूमतूं ईंदियूं आहिनि, उहे वरी भुट्टे साहब जहिड़नि लीडर्स खे वरी जेकॾहिं के हुजनि असां वटि, अञा ताईं त को नज़र नथो अचे, उनखे अहिड़े क़िस्म जे उन्हनि में करे सघनि था पिया ग़लति उन में। पर मसइलो इहो आहे त असां जेकॾहिं इनखे बिल्कुलु बि अॼु बि नथो थिए, माना फ़ौज जॾहिं अचे थी इक़्तिदार ते उन्हनि ते त नथो थिए, पर जेकॾहिं सिविलियन जेके आहिनि उन्हनि ते बि नथो थिए त पोइ आर्टिकल 6 जो को बि कमु कोन्हे ऐं पोइ न थियणु खपे। पोइ डेमोक्रेसी जो आइन जो जेको रखवालो आहे उहो आर्टिकल 6 आहे, ऐं आर्टिकल 6 हाणे इन फ़ैसिले खां पोइ लागू थियणु खपे, थी चुको आहे। ठीकु आहे। सो मां सम्झां थो त जेको फ्यूचर आहे उन में तमामु घणियूं शयूं असांखे नज़र अची रहियूं आहिनि त उहे कहिड़े तरफ़ वञी रहियूं आहिनि। जी रफ़ीक मचानी साहब, अवां इम्पोर्टेंट इहो पॉइंट जेको आहे रेज़ कयो त आर्टिकल 6 खे या आम रिवाजी आर्टिकल सम्झो वेंदो आहे ऐं आइन जी पासदारी ऐं अमलदारी लाइ ज़रूरी आहे त आर्टिकल 6 लागू थियणु घुरिजे। इन हवाले सां मरियम नवाज़ जेको बयानु जारी कयो ऐं ॻाल्हि ॿोल कई मीडिया सां, उन बि इहो मुतालबो कयो त आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ु आर्टिकल 6 लाज़मी लागू थियणु खपे, उन्हनि खे सज़ा बि मिलणु खपे त जीअं आईंदा ॿियो को आइन जी भञकड़ीअ जो, आइन तोड़ण जो सोचे बि न सघे, अहिड़ी जुरत बि न करे सघे। इनाम भट्टी साहब, अव्हां खे वेलकम चवां पियो प्रोग्राम में। अव्हां अचां थो, अव्हां खे सूरत हाल कहिड़े पासे वेंदे नज़र अचे पई ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में कुझु घणो कुझु थियणु नज़र अचे पियो अव्हां खे? मेहताब महिरबानी, मुंहिंजे ख़्याल में पहिरीं ॻाल्हि त ॾिसण इहा खपे त जेको फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले जे बुनियाद ते कहिड़ो क़दम खणी सघिजे थो। पहिरीं ॻाल्हि त सुप्रीम कोर्ट जेको पहिरीं उन राति ई फ़ैसिलो ॾिनो हुयो त हिन वक़्तु बि उन ई फ़ैसिले खे तोसी कंदे इज़ाफ़ी जेको आहे सो नोट दाख़िल कयो वियो आहे। जस्टिस मदर आलम जे तरफ़ां जेको इज़ाफ़ी नोट आहे उहो हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन तौर ते ॾिठो वेंदो आहे। हाणे हुन इहो को फ़ैसिलो कोन ॾिनो आहे त उन्हनि ते आर्टिकल 6 लागू थी वञे थो या उन तहत उन्हनि ते क़दम खयो वञे थो। यानी जस्टिस उहो फ़ैसिलो करे हा त तॾहिं उहा शइ त हिकिड़ी सिधी हुजे हा त उन ते थी वञे। हाणे हिकिड़े सम्झो त नए क्राइसिस खे जनमु ॾिनो वियो आहे ऐं इहो इज़ाफ़ी नोट ॾेई करे हुन जहिड़ो के
हुकूमत खे हिकिड़े क़िस्म जी शह ॾिनी आहे। मौजूदा हुकूमत जेका आहे हाणे उहा उनखे पॉलिटिकल टूल तौर ते ऐं उन पंहिंजे हिकिड़े सियासी स्टांस तौर ते यूज़ कंदी। मूंखे नथो लॻे त का हुकूमत जेको आहे सो उन में एतिरो सीरियस थी करे अॻिते वधी बि सघंदी। ऐं जेकॾहिं वधंदी बि त उन्हनि क्राइसिस में ख़ुदि हिकिड़ो जेको सिविलियन स्ट्रक्चर आहे उन में डिस्टार्ट जेका आहे उहा पैदा थी सघे थी। उन ते मूंखे नथो लॻे त वरी जॾहिं इहो हाणे तरीक़ेकार छा आहे, तरीक़ेकार इहो आहे त जस्टिस मज़हर आलम जो इहो इज़ाफ़ी नोट जेको आहे उहा हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन जेका आहे उनखे हू चए थो त इहो थी सघे थो, यानी उनखे जेको आहे सो आर्टिकल 6 तहत उन ते केस दाख़िल करे सघिजे थो या उन ते क़दम खणी सघिजे थो। हाणे इहो वरी कंहिं उन माण्हू ते मुनहसर आहे त उहो वञे ऐं उहो वञी करे उन ते जेको आहे सो केस दाख़िल कराए। हाणे उहो जॾहिं केस दाख़िल कराए वरी उहो सुप्रीम कोर्ट में अचे वरी पोइ उन ते फ़ैसिलो थिए त आउं सम्झां थो पहिरीं ॻाल्हि त हींअर को इन तहत यकदमि ईअं थींदो कोन जो आर्टिकल 6 लागू करे उनखे गिरफ़्तार कंदा। मुंहिंजे ख़्याल में सभु जेके क्राइसिस पैदा कया था वञनि जे सॼे जे पुठियां हिकिड़ी सॼी जेका आहे सा नेटिंग थिए थी, माना जीअं पाण जेका न का शइ उणिजे वेही करे, ऐं उन निटिंग जो सॼो जेको बुनियादु आहे उहो आहे डेमोक्रेटिक स्ट्रक्चर खे वीक करणु। सियासत जो सॼो जेको माहौल आहे पार्लियामेंट खां वठी करे ॿाहिरि ताईं जो उनखे अहिड़ी सूरत हाल में अची करे बीहारियो वियो आहे जिते माण्हुनि जो बि उन में वेसाह खॼी वञे, सियासतदाननि जो बि वेसाह खॼी वञे ऐं को बि माण्हू उन ते सही तरह सां सियासत खे या सियासी अमल खे बहितर सम्झे ई न। ऐं सम्झां थो त हींअर जेका ही इमरान ख़ान जंहिं तरीक़े सां जेका बयानबाज़ी करे पियो, जेको इलेक्शन कैंपेन में जेको कुझु यूज़ करे पियो, ही वरी उनखे काउंटर करण जे लाइ हिकिड़ो जहिड़ो के कोर्ट जे तरफ़ां हिकिड़ो रस्तो मिली वियो आहे त हुकूमत जेका दोहराए ऐं बिलख़ुसूस जेको मुस्लिम लीग नून आहे उहा वरी इन शइ खे इस्तेमालु करे। हाणे जेकॾहिं ही अञा उनखे वधीक शिदत सां खणनि था ऐं आर्टिकल 6 तहत केर बि गद्दारी जो मुक़दमो दाख़िल करे थो किथे कंहिं कोर्ट ते ऐं कंहिं थाणे ते या कंहिं हद में, उन खां पोइ उन ते का शइ थिए थी या डायरेक्ट जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में वञी का एप्लीकेशन ॾियनि था, मूंखे ख़बर न आहे कानूनी तौर ते कीअं आहे त छा कोई इज़ाफ़ी नोट ते ईअं डायरेक्ट सुप्रीम कोर्ट में केरु वञी सघे थो या नथो वञी सघे। पर आउं सॼे इन मामले खे हिकिड़ो पॉलिटिकल क्राइसिस ऐं जेको सदाईं असां चवंदा आहियूं न त माण्हुनि खे ट्रक जी बत्ती जे पुठियां लॻाइण जे बराबरि आहे। हाणे वरी बसि इन ते नओं हिकिड़ो बहस शुरू थींदो, नई शइ कानूनी हैसियत उन जी छा आहे, छा थियणु खपे, कीअं थियणु खपे, बुनियादी तौर ते सुभाणे ताईं सूरत जेका आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब वाज़ी थी वेंदी जॾहिं वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो, उन इजलास खां पोइ जेके फ़ैसिला साम्हूं ईंदा उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, हाणे मुआशी जेको मौसम आहे मुल्क जो इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वक़्तु आहे हिकु कमर्शियल ब्रेक जो, ऐं कमर्शियल ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। नाज़रीन, हाणे मुआशी मौसम जेको आहे उन में बि कुझु तेज़ी असांखे नज़र ईंदी अची रही आहे, छाकाणि त IMF ऐं पाकिस्तान हुकूमत विच में स्टाफ लेवल जो हिकु मुआहिदो चवनि पिया थी वियो आहे ऐं इम्कान इहो आहे त तमामु जल्द इहा न्यूज़ ख़बर जेका उहा ईंदी ऐं 1 अरब 17 करोड़ डॉलर्स जी रक़म जेका आहे उहा पाकिस्तान खे कर्ज़ तौरु मिलंदी ऐं इहो ॿुधायो पियो 7हीं ऐं 8हीं इहा क़िस्त हूंदी। इन खां पोइ जेका वफ़ाक़ी बजट आहे ऐं सूबाई जेके बजट्स आहिनि उन्हनि ते मुकमल अमल दरामद जो शर्त जेको आहे उहो बि नओं साम्हूं आयो आहे त IMF पारां इहो चयो वियो आहे त उन्हनि बजट्स जेके पेश कयूं हुयूं उन्हनि ते रुॻो अमल दरामद थिए। हाणे जेके पैसा मिलनि था कर्ज़ तौरु 1 अरब ऐं 17 करोड़ डॉलर्स, इहे बेसिकली इस्तेमालु कीअं थियणु खपनि, छा हुकूमत जेका आहे पंहिंजा जेके कर्ज़ आहिनि ख़ानगी बैंक्स खां खयल, स्टेट बैंक खां खयल, उन्हनि में इहे क़िस्तूं जमा करण में पूरा करे छॾींदी, इन सां को आम माण्हूअ खे रिलीफ मिलंदो, मईशत जो इस्तेहकाम इन सां थींदो, इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। जमील अहमद ख़ान साहब, छा कमेंट आहे अव्हांजो? कर्ज़ जी क़िस्त जेका उहा मिलण वारी आहे IMF खां, इहा मिलण खां पोइ छा असां श्रीलंका थियण खां बची वेंदासीं जीअं श्रीलंका जो ॾेवालो निकिरी वियो, इन खां पहिरियां त चयो पियो जी मामिलो थोरो टरी पियो आहे। जे असां पंहिंजा जेके हालतूं के असां पंहिंजी हालतुनि खे ठीकु न कंदासूं, असांजे फाइनेंशियल मैल मैनेजमेंट जेका आहे, माना फाइनेंशियल मिसमैनेजमेंट खे जे असां न सुधारो ॾींदासूं, जे पंहिंजो असां ख़र्च न घटाईंदासूं ऐं जे असां पंहिंजे एक्सपोर्ट प्रोडक्ट खे लॉन्च करण लाइ फैसिलिटेशन इंडस्ट्रीज़ खे या न्यू कॉटेज इंडस्ट्रीज़ जेको इन्हनि खे करिणो आहे उहो करिणो उन्हनि खे हाणे आहे। दे डोंट हैव टू वेट। उन्हनि खे जे वेट उन्हनि कयो त वरी पोइ
ॻाल्हि उते ई आई बीठी हूंदी जस्ट विद इन मैटर ऑफ मंथ्स। उनखे इन जो मक़सदु इहो थियो जेको तव्हांखे 1.7 बिलियन मिलनि था पिया, उहो बि सब्जेक्ट टू दी अप्रूवल ऑफ द एग्ज़ेक्टिव बोर्ड। सुभाणे एग्ज़ेक्टिव बोर्ड जेको हुन में नुक़्तो उथारे छॾे त पोइ इहे त स्टाफ लेवल जी एग्रीमेंट आहे न, पर नॉर्मली स्टाफ लेवल जी एग्रीमेंट खां पोइ एग्ज़ेक्टिव बोर्ड इनखे तक़रीबन अप्रूव करे छॾंदो आहे। उन में जेका स्ट्रेटेजिक ॻाल्हि न अची वञे, जेका अंडरस्टैंडिंग आहे उन में द बैकग्राउंड US ऐं चाइना, ऐं उहो फैक्टर तव्हां पॉलिटिकल बि चई था सघो, पर US ऐं चाइना जेके US इज़ द बिगेस्ट इन में स्टेक होल्डर आहे, उन जा शेयर्स जेके आहिनि मैक्सिमम आहिनि, उन जा डायरेक्टर्स मैक्सिमम आहिनि। त उन लिहाज़ सां असांखे इहे फैक्टर्स ज़हन में रखणा पवंदा। असांखे हाणे एतिरो ख़ुशि न हुअणु खपे जेसीं ताईं एग्ज़ेक्टिव बोर्ड जी मीटिंग न थी वञे, पर मां सम्झां थो त इहो थी वेंदो, छो जो नॉर्मली 9 आउट ऑफ 10 टाइम बोर्ड करे छॾंदी आहे, पोइ 1% 1 सैकड़ो अहिड़ो थींदो आहे त बोर्ड चवंदी आहे फलाणो ऑब्जर्वेशन बि तव्हां करे पुछी वठोसि। मिसाल जे तौर ते जेके पोयों असां एग्रीमेंट कयो होसीं, यानी एग्रीड स्टाफ लेवल ते असां कयो होसीं 4-5 महीना पहिरियां त असां इम्प्लीमेंटेशन कंदासूं, फेल टू इम्प्लीमेंट इट, माना असां उन्हनि जे साम्हूं वाइदो करे फिरी वियासीं वाइदे खां, त एग्री करे ते इन करे हुननि इन पंहिंजी उन्हनि जी वेबसाइट ते इहो लिखियल बि आहे त पोइ दफ़े जेको एग्रीड असांजा पॉइंट्स हुया बजट जा उहे इम्प्लीमेंट न थिया, त इहो अक्सर थी पवंदो आहे। माफ़ कजो जी। त उन करे असां ते एतबार घटिजी वियो आहे, ऐं उहो बि असांखे फैक्टर करणो पवंदो। पर मूंखे 99% चांसिस इहो थो लॻे त असांखे इन जो फ़ाइदो छा आहे, असां बची कीअं वियासीं श्रीलंका जे सूरत हाल आहे, उन खां फ़िलहाल इहो मामिलो डरी पियो जी, छो जो असां डिफॉल्ट खां बची वियासीं। जे असां पाण में सुधारो सां सुधरंदासूं न त असां डिफॉल्ट ते असां लाइ ॾिसो न, उन में तव्हां छा था सम्झो त जंहिं मुल्क में इंटरनल ऐं एक्सटर्नल डेट जेको मां मिसाल पहिरियां बि ॾिनी आहे त $267 बिलियन, जंहिंमें को कंपोनेंट एक्सटर्नल डेट जो आहे 215 खां मथे चढ़ी वियो आहे हाणे। ऐं श्रीलंका में छा हो, श्रीलंका में ॾिसो 51 बिलियन जा जेको कर्ज़ हुया, ऐं उन 51 बिलियन जे कर्ज़ खे लाहिण में उहे डिफॉल्ट ते पहुची विया। त इन करे उन जा रिज़र्व जेॾीमहिल पोएं साल 7.6 बिलियन हुया, आबादी असां खां 1/4 था उन जी, तंहिं हूंदे बि उहे डिफॉल्ट करे विया। ऐं त उन जे करे असांखे ख़ुशि थियण खां गॾोगॾु ख़ुशि थियण सां असांखे यकीनन पाण मेजर वठणा पवंदा, न त इहा ॻाल्हि अॼु न सुभाणे वरी उहा ते बीठी हूंदी। छो जे श्रीलंका में बि छा थियो, श्रीलंका में बि इहो थियो त मिसमैनेजमेंट, श्रीलंका में बि इहो थियो त प्रेसिडेंट साहब बहादुर जेको आहे उहो पैसा खाइण पकाइण जो बि शौक़ीन हो, ऐं पोइ उन खां अलावा पॉलिटिकल डिसीजन ओड़ा उन कया, जीअं इमरान खान किया पेट्रोल डिडक्शन उन में, त असां बिल्कुलु जुलाई ताईं बिल्कुलु कुझु हथ न लॻाईंदासूं। उन बि टैक्स रिड्यूस करे छॾिया, आमदन घटि थी वई, कोविड अची वियो, ऐं कोविड खां पोइ टूरिज़म मां बि पैसा विया, पोइ उन वरी ॿियो उन में कुआड़ो आयो त उन चयो त भाड़ जेका आहे उहा लोकल इंडिजिनस इस्तेमालु कयो, तव्हां केमिकल भाड़ इस्तेमालु न कयो। उन में क्रॉप जेके उनजी सभु सस्टेनेबिलिटी उहा ख़तमु थी वई। इहे बेवकूफ़ियूं जेके आहिनि उहो कंदा आहिनि, असां वारा बि कंदा रहंदा आहिनि। त इन करे असांखे पंहिंजे डिसीशन मेकर्स खे, जेके फ़ैसिला कंदड़ असांजा माण्हू आहिनि, उन्हनि खे असां यकीनन इहे यादि ॾियारंदा वञूं हमेशह त बाबा तव्हां पंहिंजी आमदन वधायो, आमदन न वधाईंदव त हीउ जेके तव्हांखे मिलियो आहे इन जे करे तव्हांखे दुनिया जा फाइनेंशियल इंस्टीट्यूट्स उहे बि तव्हांखे कर्ज़ ॾेई छॾंदा। सऊदी अरेबिया वेट पियो करे, उहो बि UAE वेट पियो करे, उहो बि IMF, उन में एशियन डेवलपमेंट बैंक, वर्ल्ड बैंक, इहे सभु तव्हांखे ॾींदा। तव्हां वटि 7-8 बिलियन तव्हां वटि अची वेंदा, विच वुड बी एब्सोल्युटली फाइन। त तव्हां कुझु पंहिंजो गुज़रपत तव्हांखे मोटाइणो बि त आहे न। तव्हांजो हाणे व्याज जेको तव्हांखे ॾियणो आहे 8% ते तव्हां बॉन्ड फ्लोट किया आहे, जेको दुनिया में मैक्सिमम उन ते व्याज असां उन माण्हुनि खे ॾिनोसीं, ऐं दुनिया वारनि उन्हनि ते बाक़ाइदे सॉवरन गारंटी ॾेई असां उन जो ॾींहुं आहे जुलाई में
ऐं अगस्त में त ठीकु उहे आहे। असां ॾींदासूं, जी, असां जी, पैसा मिलनि तमामु घटि बची पवंदा। जी। हाणे असां मामिलो थोरो डरी पियो आहे ऐं हिकिड़े आम माण्हू जी ज़िंदगी में को एतिरो फ़र्क़ु न पवंदो। हा, जे डिफॉल्ट साइड ते हलिया वञूं हा त पोइ आम माण्हू जीअण जहिड़ो न रहे हा, पोइ रोडनि ते अचे हा। फ़िलहालु को मामिलो थोरो डरी पियो आहे। महांगाई घटि न थींदी, महांगाई उहा रहे थी, पेट्रोल थोरो घटि थींदो, उन में को महांगाई में उन में बि जो फ़र्क़ु थींदो, उन खां वधीक हिकिड़े आम माण्हू लाइ एतिरो फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे जमील अहमद ख़ान साहब। नसीम मेमन साहब, अव्हांजो कमेंट सर, अव्हांखे कीअं पई नज़र अचे सूरत हाल? IMF जो कर्ज़ मिलण खां पोइ के सुधारा ईंदा मुल्क में, का महांगाई घटि बि, आवाम खे को रिलीफ मिलंदो सर? हिन स्टेट ते जेका हिकिड़ी स्टेट लेवल जो क्राइसिस आहे हींअर त रुॻो उहो एवर्ट थींदो जी ऐं उन जो ट्रिकल डाउन माण्हुनि ताईं पहुचे, उहो थोरो डिघो पंधु आहे। जमीन साहब ठीकु था चवनि त उन सां इमीडिएटली उहो रिलीफ माण्हुनि ताईं हेठि न वञंदो, पर तव्हां विदाउट सिनेरियो ते जेकर सोचियो न जी उहो वधीक खौफ़नाक आहे। जेकर असुल ॻाल्हि $1 बिलियन जी कान्हे, 27 अरब डॉलर त पाकिस्तान खे रेमिटेंसेस में मिलियो वञनि, पर ही हिकिड़ो इंटरनेशनल फोरम्स लाइ हिकिड़ो बैरोमीटर आहे। जॾहिं IMF तव्हांखे ओके थी करे त पोइ तव्हां लाइ ॿियूं कई विंडोज़ तव्हांजे लाइ ओपन थियनि थियूं। इवन जेका ओपन मार्केट मां तव्हां बांड बि सेल करियो था, जेकर IMF जहिड़ी वॾे इदारे जो तव्हां ते डिस्क्रेडिट जो ठपो लॻल हुजे त तव्हांजो ओपन मार्केट में तव्हां बिना इंट्रेस्ट ॾेई बि बांड न खपाए सघंदो हिकिड़ी स्टेज खां। मिसाल अॼु श्रीलंका जो केरु बांड वठंदो मार्केट में, भली ॾहूं ते रेट ऑफर कनि, 100 टाइम्स ऑफर कनि, कोन कंदा। छो त जेको मार्केट आहे उहो त तव्हांजे क्रेडिबिलिटी ते थो हले न। जी तो इन जे करे इहा हिकिड़ो ब्रीदर हूंदो ऐं लॉन्ग टर्म पॉलिटिकल स्टेबिलिटी लाइ इहो रुॻो हिकिड़ो स्टेपिंग स्टोन आहे। पहिरियों भेरो त कोन्हे पाकिस्तान खे IMF मां पैसा पिया मिलनि, सदाईं जशन थींदा आहिनि। ही असां अजीब सोसाइटी में आहियूं जिते कर्ज़ मिलण ते मिठाई विराईंदा आहियूं, जिते असां नंढे लाइ स्कूल में पढ़ियो त कर्ज़ वॾो मर्ज़ उहो मिले ऐं असां मिठायूं विराईंदा आहियूं। हुकूमतूं मुबारकूं ॾींदियूं आहिनि, भली इमरान ख़ान जी हुकूमत हुई या इहा का ॿी हुकूमत हुई। प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान खे लॉन्ग टर्म स्टेबिलिटी जेका इकोनॉमिक स्टेबिलिटी खपे, उनजो रोड मैप खपे ऐं उहो को 1-2 साल या 3 सालनि जो 5 सालनि जो कमु कोन्हे। जमील साहब इन डिप्लोमेटिक सर्कल्स में रहनि था, जेका इनकंसिस्टेंसी आहे न पॉलिसीज़ जी, हुकूमतुनि सां गॾु पॉलिसी बि पेक आउट थी वञे, इहा दुनिया में एक्सेप्टेबल कान्हे। अदरवाइज़ त मार्शलाऊं त थाईलैंड में बि लॻियूं, उते जापान में बि हुकूमतूं वञनि थियूं, ॿिया बि कई मुल्कनि जंहिंमें पॉलिटिकल इनस्टेबिलिटी हूंदी आहे, पर उन्हनि वटि जीअं त इकोनॉमिक स्टेबिलिटी इन करे न ईंदी आहे जो हुननि जी पॉलिसी जी डिसकंटिन्यूटी नथी थिए ऐं ईअं ब्लंट वायलेशन नथा कनि। जीअं हिते चीफ पॉलिटिकल पॉपुलरिटी लाइ ख़ान साहब हिकिड़ो साइन थियल एग्रीमेंट ॾिनो। ख़ान साहब ऐं PTI जो एग्रीमेंट न हो, स्टेट ऑफ पाकिस्तान जो एग्रीमेंट हो जेको IMF सां कयो वियो। के ग़लति थियो त बि स्टेट ऑफ पाकिस्तान कयो, गवर्नमेंट उन जे बिहाफ ते कयो। हाणे जॾहिं उनखे डिसऑनर कंदो त पोइ दुनिया जे फोरम्स में या मार्केट में केरु तव्हांखे एंट्री ॾींदो? सो इहा त हिकिड़ो साख बहाल करण जी ॻाल्हि आहे। लॉन्ग टर्म इकोनॉमिक रोड मैप खपे पाकिस्तान खे। उन में ज़ाहिर आहे इंपॉर्टेंट फैक्टर जेको साईं चयो आमदन वधाइण जो, उनजो वॾे में जो सोर्स तव्हांखे एक्सपोर्ट वधाइण, एक्सपोर्ट बेस खे वधाइण, इट्स इज़ी सेड देन डन। उन में इलाही इंपॉर्टेंट डिसीजन वॾा खपनि, वॾो पॉलिसी शिफ्ट खपे। पर ऑनेस्टली इहो 5 सालनि जो कमु आहे, को मुंहिंजी टर्न अराउंड थियो आहे। हींअर असांजो हिकिड़ो दोस्त वियल आहे लाओ में, उहो लाओ में ऐं पासे में ॿियो कंट्री आहे मूंखां कंबोडिया, उहो चए थो 10-15 साल में ट्रांसफॉर्म थी वियो ऐं कंट्रीज़ 10-15 साल में बांग्लादेश तव्हांजे साम्हूं आहे, थाईलैंड वांगुरु सां 10-15 साल इज़ सफिशिएंट जेकर तव्हां हुनखे ठीकु तरह सां प्लान करे हलायो। तो पाकिस्तान खे इहो कंसिस्टेंसी खपे, गवर्नमेंट्स बदिलजनि त बदिलजनि, इकोनॉमिक पॉलिसीज़ जी कंसिस्टेंसी खपे, इंटरनेशनल पॉलिसीज़ जी कंसिस्टेंसी खपे, एटलीस्ट 10 इयर्स जो सॉलिड रोड मैप खपे जेको हुकूमतूं कहिड़ियूं हुजनि, उहो रोड मैप असांजो फॉलो थिए। अदरवाइज़ सदाईं इहो किस्तो हथ में हूंदो ऐं हर जनरेशन पिनंदी रहंदी। जी नसीर साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, अव्हांखे छा पियो लॻे श्रीलंका जी जेतिरी आबादी आहे, जेके उन्हनि वटि रिसोर्सिस आहिनि ऐं जेतिरो उन्हनि जो कर्ज़ हो, उन खां पोइ श्रीलंका जो त ॾेवालो निकिरी वियो, पाकिस्तान हाणे डिफॉल्ट खां बची वियो आहे, पर सुधारा जेके आहिनि उहे मुमकिन आहिनि ऐं लॉन्ग टर्म जेके आहे प्लानिंग उहा करणी पवंदी। जमील अहमद ख़ान साहब ऐं नसीर मेमन साहब जो ख़्यालु आहे, अव्हांजी छा राय आहे सर?
महताब जमील अहमद खान नसीर साहब जेका ॻाल्हि आहे उनखे तमामु अॻियां खणी विया आहिनि। मां उहे ॻाल्हियूं रिपीट न कंदुसि छो त मां बिल्कुलु उन्हनि सां सहमत आहियां। उन जो ओपिनियन आहे उन्हनि ॻाल्हियुनि खे अॻियां खणी हलिजे त हाणे जेका ॻाल्हि साईं वरनि कई आहे त जेको एक्सपोर्ट आहे उहो उनखे वधाइणो पवंदो ऐं रिसोर्सिस तव्हांखे जनरेट करणा पवंदा जीअं तव्हां पंहिंजे उनखे। हाणे इन ॻाल्हि मां मूंखे जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी उहा इहा आहे त पाकिस्तान जे जेको स्ट्रक्चर आहे हिन वक़्तु उन में परे परे ताईं इन ॻाल्हि जा चांस नज़र नथा पिया अचनि त सेल्फ सफिशिएंसी तरफ़ असीं अचीव कयूं। छो त जेको तव्हांजो ट्रेड जो बैलेंस आहे उहो ख़राबु आहे। उहो ख़राबु हुजण करे तव्हांजो जेको ॾेती लेती आहे दुनिया सां उहा ख़राबु थी वञे, जंहिंजे करे तव्हां सदाईं डेफिसिट में था वञो। तव्हां वटि इन्वेस्टमेंट करण लाइ केरु नथो अचे। तव्हांजी पंहिंजी सेविंग्स जो रेशियो तमामु घटि आहे, पर कैपिटा घटि आहे तव्हांजी। उन जे करे तव्हां वटि वधीक इन्वेस्टमेंट नथा न करे, वधीक रोज़गार या मौक़ा नथा अचनि, वधीक कारखाना नथा लॻनि। इहो सॼो हिकिड़ो सेट आहे। इन सेट में पाकिस्तानी इकोनॉमी खे कढण लाइ हिकिड़ी लॉन्ग टर्म जेका आहे सा पॉलिसी, जीअं नसीर साहब ऐं डॉक्टर जमील चयो त कंसिस्टेंट पॉलिसी खपे। उहा पॉलिसी ईंदी आहे हिकिड़े कंसेंसस सां, पॉलिटिकल पार्टीज़ जो कंसेंसस हुजे ऐं हिकिड़ी बहितर गवर्नेंस हुजे त पोइ अची सघे थी पई उन्हनि खे फ़ैसिला साज़ी जो हिकिड़ो मौक़ो मिले। इहो पाकिस्तान में जेको ही सियासी सिस्टम आहे उन में नज़र नथो पियो अचे। इन करे मां सम्झां थो त इहे डेट क्राइसिस जेके आहिनि इहे उन्हनि जी फ्रीक्वेंसी अॻे हूंदी त हर 10 सालनि खां पोइ बेल आउट पैकेज खपंदो हो। हाणे लॻे थो त हर 5 सालनि खां 3 सालनि खां पोइ शायदि बेल आउट पैकेज खपे। छो त असांजो जेको रेमिटेंस जो आहे उहो हाणे रिड्यूस थी रहियो आहे, थी वेंदो। छो त असांजो जेको ह्यूमन रिसोर्स पूल आहे दुनिया में उहो हाईली स्किल्ड न आहे। उहो बि असांजो मतिलबु त असांजा 3 रिसोर्सिस आहिनि जेके आहिनि, एक्सपोर्ट जा जेके कमाई आहे ऐं असांजो रेमिटेंसिस आहिनि ऐं टियों जेके कर्ज़ वठी ऐं असां पूरा कंदा आहियूं। इन्हनि टिनी में कर्ज़नि वारो मामिलो त बख़ूबी असां हुन में ज़बरदस्त आहियूं, पर जेको ॿ ॿिया आहिनि उन्हनि में असां पोइते इन करे पाकिस्तानी इकोनॉमी खे तमामु हिकिड़ी ओवरऑल जेका आहे सा चेंज ज़रूरत आहे। ऐं इहा चेंज करण लाइ हिकिड़ी पॉलिटिकल कंसेंसस खपे, पॉलिटिकल पार्टीज़ खपनि जेके हिकिड़े कंसेंसस हुजनि ऐं कंसिस्टेंसी सां खणी हलनि। उन में तमामु लॉन्ग टर्म ऐं शॉर्ट टर्म ॿिन्ही क़िस्मनि जा प्लान्स ठहंदा। न त अदरवाइज़ ॿी सूरत हाल इहा आहे त हाणे कर्ज़ मिलियो आहे, वरी इहो ॾे करे वरी अॻियां हली ईअं थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इम्पोर्ट्स ते जेका ब्लंडर्स थिया आहिनि, जेके शयूं तव्हां घुरायूं वरी हाणे जीअं ॾेती लेतियुनि जो बहितर थी वेंदो त वरी शुरूआति थी वेंदी त चीज़ ॿाहिरां घुराईंदासीं असां अहिड़ियूं शयूं ॿाहिरां घुराईंदासीं जेके न घुराईंदासीं शायदि को फ़र्क़ु न पए। सो पाकिस्तान जी उहो ग़ालिब हिकिड़ो शहर आहे त दोस्त साल में सही फरमाएंगे क्या, ज़ख़्म भर जाएंगे तो क्या, नाख़ून न निकल आएंगे। सो साॻियो कमु आहे पाकिस्तान जो। जी ठीकु आहे रफ़ीक मचाणियो साहब। इनाम भट्टी साहब अवांजो कमेंट सर IMF ते क्विकली प्लीज़। ऐं IMF जो बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त असां कर्ज़ वठण ते बि ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं एतिरा ख़ुशि था थियूं जो जहिड़ो लॻे थो त ईद थी वई आहे। जॾहिं त जेको ट्रैक रिकॉर्ड आहे उहो ॿुधाए थो त सिर्फ़ु मई महीने जे अंदरि पाकिस्तान में जेको ट्रेड डेफिसिट हुयो, यानी जेको खसारो एक्सपोर्ट इम्पोर्ट में हो, उहो $4 बिलियन जे लॻभॻि हुयो। ऐं हर साल जेको आहे उन जेका ग्रोथ रेट थिए पई उहा इंतिहाई ख़तरनाक लेवल जी आहे। यानी सिर्फ़ु जेको गुज़िरियल साल जी जेका आहे सा एस्टिमेट हुई त निस्बतन गुज़िरियल फिस्कल साल जेको फाइनेंस ईयर जेको हुयो 19-20 उन जे निस्बत में 20-21 में जेका थी आहे ग्रोथ रेट उहा 16% खां मथे जेका आहे सा एक्सीड थी करे। ऐं इन तरह सां जेकॾहिं असांजो सिर्फ़ु एक्सपोर्ट इम्पोर्ट बिल जो डेफिसिट एतिरो आहे, खसारो एतिरो आहे, त उन में इन लोन जी हैसियत केतिरी हूंदी ऐं उन मां पाकिस्तान कंदो छा। त मूंखे त ईअं थो लॻे त इहा सिर्फ़ु हिकिड़ी नंढड़ी इंजेक्शन आहे जेका उनखे सर्वाइव करण लाइ, पर बुनियादी सुवाल ई इहो आहे त पाकिस्तान वटि उहा रिथाबंदी कहिड़ी आहे जंहिंसां तव्हांजो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिल जो डेफिसिट जेको आहे खसारो आहे उहो घटिजे। हिते त असां वटि सिर्फ़ु हिननि इन ते ई सिर्फ़ु इन्हिसार कयो आहे त इम्पोर्ट में जेको क्रूड आयल आहे उनखे बंदि करे छॾियो, कोयले खे वठणु बंदि करे छॾियो त पोइ तव्हांजो जीअं जेको आहे बिल घटिजी वञे। बाक़ी जेके ॿियूं शयूं आहिनि, एक्सपोर्ट कीअं वधाइबी ऐं कहिड़ा आइटम्स आहिनि जिन जी जेका आहे सा रॉ मटीरियल ॿाहिरां घुराए करे फिनिश प्रोडक्ट ठाहे उनखे
ॿाहिरीं दुनिया जे मुल्कनि में कीअं विकिरो करे उन में जेको आहे सो तव्हां पंहिंजो एक्सपोर्ट बिल जेको आहे सो इंक्रीज़ करे सघो था। इन क़िस्म जूं रिथाऊं इन जे करे कोन्हनि जो पॉलिटिकल क्राइसिस जेके आहिनि न उहे हिकिड़ो बुनियादी वॾो मसइलो थियनि था। ठीकु तव्हां आहे, ॾिठो आहे हिन वक़्तु ताईं इमरान ख़ान जे इक़्तिदार में हुजण खां वठी लहण ताईं किथे बि को इन क़िस्म जी का रिथा ते ॻाल्हाईंदो हुजे, कंहिं अहिड़े प्रोजेक्ट ते ॻाल्हाईंदो हुजे, या मौजूदा हुकूमत हीअ बि जॾहिं बि इताद करण खां पोइ जेको आहे सो तब्दीली आणे अची इक़्तिदार में वेठा आहिनि त उन्हनि जे ज़ुबान ते कॾहिं को तव्हांखे को अहिड़ो जुमिलो नज़र ईंदो हुजे त उनजी रिथाउनि में छा आहे, हू सिर्फ़ु हिक ॿिए जे पटकनि लाहिण में हींअर बि सिर्फ़ु जेको आहे सो हिक ॿिए खे जेको आहे सो इन सां ॾिसण में त केरु इक़्तिदार में ईंदो, केरु इक़्तिदार तां लहंदो, इक़्तिदार कीअं हासिलु थींदो ऐं इक़्तिदार कंहिंखां कीअं खसिबो, सिर्फ़ु इन ते ई इन्हिसार कनि था। उन्हनि जो इन सां को तालुक़ु कोन्हे। मुल्क जी मईशत, माण्हुनि जी सूरत हाल, इहा सभु इन जे करे ई सॼो सबबु आहे त पॉलिटिकल क्राइसिस ऐं जेके धुरियूं सियासी अदम इस्तेहकाम खे कंटिन्यू रखणु चाहिनि थियूं, उन्हनि जा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि त मुल्क जो भले ॾीवालियो निकिरे त निकिरे, मुल्क भले तबाह थिए त थिए, पर उन्हनि जे पंहिंजे ज़ाती खज़ाननि में इज़ाफ़ो थींदो रहे, पोइ उहो कर्ज़ जी सूरत में थिए या अंदरूनी तौर ते मुल्क में अंदरि लुटमार सां थिए, पर बुनियादी तौर ते उहे सभु शयूं कंटिन्यूड आहिनि ऐं उहे ख़तमु नथियूं थियनि। जेसीं तोणी इन्हनि शयुनि ते मुंहिंजो न ईंदो, ऐं जेका IMF बि हींअर हिकिड़ी शर्त रखी आहे त जेके बि अपर ग्रेड जा ऑफिसर्स आहिनि उहे उन्हनि जा ज़ाती जेके असास आहिनि उहे डिक्लेयर हुजणु खपनि। ऐं सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि सरकारी सियासी या जेके बि कारोबारी आहिनि उन्हनि सभिनी जा असासा न रुॻो डिक्लेयर हुजणु खपनि, पर जेके मज़बूत ताक़तवर धुरियुनि जा माण्हू वेठा आहिनि, जेके कुवतूं जेके जिन जा ॿाहिरनि मुल्कनि में जेको आहे सो वॾा वॾा जेको आहे सो जज़ीरा ख़रीद थी था वञनि, उन्हनि जा जेके असासा आहिनि उहे उन्हनि जे पहिरें ॾींहं खां जेॾी महिल ऑफिसर ग्रेड में शामिलु थियनि था तॾहिं खां वठी डिक्लेयर थियणु खपनि ऐं ख़बर पवणु घुरिजे त उहे पंहिंजे 18 सालनि जी ड्यूटी में छा कमाइनि था ऐं छा किथां आणनि था। ठीक है प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां जी वॾी महिरबानी। नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच। ऐं डॉक्टर जमील अहमद खान साहब, अवां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में सियासी मौसम ऐं मुआशी मौसम ते ॻाल्हि ॿोल कई, पैनलिस्ट जी राय अवां जे साम्हूं आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।